ब्रेकिंग न्यूज़ है मोरो मां अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़तल थी वियल रेंजर ज़हलकार जब क़तल संदसि भाउ निकितो आहे, ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। ॻोठ चिरागदीन आराई में 3 ॾींहं अॻु क़तल थियल रेंजर ज़हलकार शाहिद हुसैन आराई जो क़ातिल संदसि भाउ अमजद आराई निकितो। मोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जवाबदार अमजद आराई खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। मौक़ल ते आयल अहलकार शाहिद आराई खे गोलियूं हणी घर अंदरि क़तल कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मोरो वेझो क़तल थी वियल रेंजर ज़हलकार जो भाउ क़तल निकितो आहे, जंहिं ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। ॻोठ चिरागदीन आराई में 3 ॾींहं अॻु क़तल थियल रेंजर ज़हलकार शाहिद हुसैन आराई जो क़ातिल संदसि भाउ अमजद आराई निकितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां मोरो मां शेयर करे रहिया आहियूं। क़तल थी वियल रेंजर ज़हलकार जो क़ातिल संदसि भाउ निकितो आहे, जंहिं ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। मोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जवाबदार अमजद आराई खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। मौक़ल ते आयल अहलकार शाहिद आराई खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। मोरो मां अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। रेंजर ज़हलकार जे क़तल में संदसि भाउ मुलवस निकितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ मुराई। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह करियो। जी बिल्कुल, मोरो वेझो ॻोठ चिरागदीन आराई में 3 ॾींहं अॻु क़तल थियल रेंजर ज़हलकार शाहिद हुसैन आराई जो क़ातिल संदसि भाउ अमजद आराई निकितो, जंहिं ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। मोरो थाणे ते अहिड़ो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जवाबदार अमजद आराई खे हथियार समेत गिरफ़्तार करण जी दावा पिणु कई आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु ॻोठ चिरागदीन आराई में घर मोकल ते आयल रेंजर ज़हलकार शाहिद आराई खे घर अंदर ई गोलियूं हणी क़तल कयो वियो। वाक़े बाद SSP नुशारो फेरोज़ वाई अज़ीज़ टालपुर पिणु वाक़े वारे हंधि पहुती हुई, जंहिंखां पोइ पुलिस पंहिंजी तफ़्तीश जारी कई ऐं 2 ॾींहंनि खां पोइ अॼु जेको आहे मामले जी जांच बाद संदसि भाउ ई क़ातिल निकितो, जंहिंखे मोरो पुलिस गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले जी अञा बि घणनि रुख़नि खां जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे, अयाज़ सोलंकी, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण।